मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं छा यज़ीद जे मथां लानत करणु सही आहे या न? साईं बिल्कुलु लानत कयोसि। यज़ीद जे मथां लानत करणु मां चवंदो सवाब जो कमु अथव। दलील चाहे दलील मां ॾींदो आहियां, ईअं बग़ैर दलील खां मां ॻाल्हि न कंदो आहियां। दलील चाहे इब्न जोज़ी जेको आहे पंहिंजे किताब इब्न जोज़ी जंहिं टाइम लानत कई न यज़ीद जे मथां, त माण्हू इख़्तिलाफ़ कयो त यज़ीद जे मथां लानत छो था कयो, त हुनजो सब्र कयो, थोरो सब्र कयो, तव्हांखे तहक़ीक़ मिले थी। उन वॾो हिकिड़ो किताबु लिखी छॾियो चए हाणे वञी करे पाण बि पढ़ो, पंहिंजे ॾाॾनि खे बि वञी करे पढ़ायो त कहिड़ी बुनियाद ते मां यज़ीद मथां लानत कंदो आहियां। त यज़ीद मथां लानत करणु भलो कमु आहे। काफ़ी उलमा झलींदा आहिनि, त एॾे वॾे वाक़े खे ॾिसी करे बाद में बि इन शख़्स जे मथां लानत न कजे। हे हिकु फस्ट जेको आहे दलील इब्न जोज़ी लानत कई आहे। ॿिए नंबर ते इमाम अहमद बिन हंबल त ॻाल्हि ई टपाए छॾी। इमाम अहमद बिन हंबल त वॾी ॻाल्हि करे छॾी, चए मुंहिंजे नज़दीक यज़ीद काफ़िर आहे। अञा हनफ़ी मसलक जेको यज़ीद खे काफ़िर न चवंदो आहे, इमाम अहमद बिन हंबल मज़बूत ॻाल्हि करे छॾी त मुंहिंजे नज़दीक जेको आहे न यज़ीद काफ़िर आहे। हिकु नंबर ते मां काफ़िर चवंदो आहियां, ॿिए नंबर ते चईंसि मां यज़ीद मथां लानत बि कंदो आहियां। हे साईं ॿियों दलील। टे नंबर ते शर अक़ाइद, जेके असांखे किताब अक़ीदे जे एतबार सां पढ़ाया वेंदा आहिनि न, उन शर अक़ाइद वारे चयो त यज़ीद मथां लानत हुजे। हे साईं टे किताब जो हवालो। ऐं चौथे नंबर ते यज़ीद जा कारा कम, ख़राबु कम, जेके यज़ीद वाक़े करबला त तमामु घणो जेको आहे उन ख़राबु वाक़े करबला जे अंदरि कमु कयो। इन खां बाद में बि यज़ीद भलो न थियो। कहिड़ो दलील? अब्दुल्ला बिन ज़ुबैर जे ख़िलाफ़ु वाक़े करबला खां बाद में जंग कई मक्का जे अंदरि। छा कई? मक्का जे खाना काबा जे गिलाफ़ खे यज़ीद सड़ायो आहे। हे साईं नेकी आहे या सवाबु आहे? तव्हां खां थो पुछां कयां, हे भलो कमु कीअं बुरो कमु कई? खाना काबा जे गिलाफ़ खे सड़णु छा था चओ? सभु मुस्लमान वेठा आहियो, बुरो कमु आहे न। हिकिड़ो कोना जेको वर्क जेको आहे सड़े असां हुनखे छॾे ॾींदासीं? त हुन चयो त यज़ीद खाना काबा जे गिलाफ़ खे छा ॾिनी आहे? बाहि ॾियईं। टे नंबर ते वाक़े हरा जेको पेश आयो यज़ीद जे करे आयो। मदीने जे अंदरि यज़ीद पंहिंजी फ़ौज मोकिले छॾी। त जेकॾहिं मई ताईद कंदा ठीकु आहे, नथा कनि फ़ौजनि खे चई लही पओ हेठि। साहबी नज़र अचे, मुस्लिम नज़र अचे, सभिनी जो गर्दन उॾाईंदा वञूं। ऐं इन टाइम मस्जिद नबी जो 3 ॾींहं जेको आहे न तक़दुस जेको आहे पामाल थियो। मस्जिद नबी कहिड़ी मस्जिद? जंहिंजे बारे में अलाह जे नबी फरमाए जन्नत जो टुकड़ो आहे। अलाह जे नबी फरमाए हिते नफ़िल पढ़ंदो, हे जन्नत जो टुकड़ो, रियाज़ुल जन्ना आहे। हिते यज़ीद 3 ॾींहं खाना जेको न मस्जिद नबी जो तक़दुस जेको आहे पामाल थी वियो। अजीब हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे, हैरानगी। हरा जे अंदरि मुस्लमाननि सां यज़ीद जी फ़ौज 1000 मुस्लमान जी औरतुनि सां ज़िना कयूं, उनखे हमल थियो। हे कंहिं करायो? हे यज़ीद करायो साईं। अञा ताईं असांजा घणा जेको आहे चङा माण्हू न साईं यज़ीद जे मथां त जेको आहे न साईं भलो, साईं यज़ीद भलो आहे। बाज़ त मां ॿुधुमि त उनखे शर्म बि जेको आहे कंहिं क़िस्म जो न आयो। चए यज़ीद को हज़रत अमीर उल मोमिनीन यज़ीद रहमतुल्लाह अलैह कहना चाहिए। मां चवां थो इन मक़ाम ते ॿुॾी मरनि इहे जेके ॻाल्हि था कनि। एॾा वॾा इस्लाम जे अंदरि ख़तरनाक। स्वीडन जे मथां छाजे करे लानत था कयो? उन्हनि खां मां पुछां थो कयां, पोइ स्वीडन जे मथां लानत न कयूं, भला छॾे ॾियूं? स्वीडन वारा क़ुर खे जेको आहे तक़दुस पामाल कयो न, क़ुर खे साड़ियूं, बेद बि कयूं, पोइ बसि उन्हनि खे बि असां हिननि खे बि छॾे ॾियूं। जेकॾहिं तव्हां यज़ीद जी तारीफ़ कयो, चए न यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह चइजे। यज़ीद जे मथां लानत मोकिलणु हवालो हे सभु पेश कयुमि। हे क्लिप रिकॉर्ड थिए थी न जेकी, इहा इनशाला क़यामत ताईं उन्हनि जे मुंहं ते तमाशो हूंदो, हिकिड़ो तमाचो चंबो उन्हनि जे मथां हूंदो जेको यज़ीद जी ताईद करे ऐं यज़ीद खे बेगुनाह साबित कनि था वाक़े करबला जे अंदरि।